आम ख़बरनास तव्हांखे ॾियूं तो हिन इलेक्शन कमीशन केस में पीटीआई जे बानी फवाद चौधरी ते फर्द जुर्म लागू कयो वियो आहे। अडियाला जेल में तोहिन इलेक्शन कमीशन केस जी ॿुधणी 16 जनवरी ताईं मुलतवी कई वई आहे। या अहम ख़बरनास तव्हां सां शेयर कयूं पिया। तोहिन इलेक्शन कमीशन केस में पीटीआई जे बानी ऐं फवाद चौधरी ते फर्द जुर्म लागू कयो वियो आहे। अडियाला जेल में तोहिन इलेक्शन कमीशन केस जी ॿुधणी 16 जनवरी ताईं मुलतवी कई वई। अहम ख़बर के हवाले से अव्हांखे अपडेट कंदा हलूं तो इन इलेक्शन कमीशन केस में पीटीआई जे बानी ऐं फवाद चौधरी ते फर्द जुर्म लागू कयो वियो आहे। वधीक इन अहम ख़बर के हवाले से अव्हांखे आगाह कयूं। अडियाला जेल में तोहिन इलेक्शन कमीशन केस जी ॿुधणी 16 जनवरी ताईं मुलतवी कई वई आहे। ब्रेकिंग न्यूज़ अव्हां सां शेयर कयूं पिया, अपडेट कयूं तो इन इलेक्शन कमीशन केस में पीटीआई जे बानी ऐं फवाद चौधरी ते फर्द जुर्म लागू कयो वियो आहे। अडियाला जेल में तोहिन इलेक्शन कमीशन केस जी ॿुधणी 16 जनवरी ताईं मुलतवी कई वई आहे। अहम ख़बर है अव्हां सां शेयर कयूं पिया। तोहिन इलेक्शन कमीशन केस में पीटीआई जे बानी ऐं फवाद चौधरी ते फर्द जुर्म लागू कयो वियो आहे। अडियाला जेल में तोहिन इलेक्शन कमीशन केस जी ॿुधणी 16 जनवरी ताईं मुलतवी कई वई आहे। अहम ख़बर के हवाले से अव्हांखे अपडेट करे रहिया आहियूं। तोहिन इलेक्शन कमीशन केस में पीटीआई जे बानी ऐं फवाद चौधरी ते फर्द जुर्म लागू कयो वियो आहे। अडियाला जेल में तोहिन इलेक्शन कमीशन केस जी ॿुधणी 16 जनवरी ताईं मुलतवी कई वई। तोहिन इलेक्शन कमीशन केस में पीटीआई जे बानी ऐं फवाद चौधरी ते फर्द जुर्म लागू कयो वियो आहे।